अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। हज़रात, उलमाए किराम, सादाते इज़ाम ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो, बुजुर्गो ऐं भाइरो, अल्लाह जा किरोड़े करम जे मालिकुल मुल्क ज़ुल जलाल वल इकराम असांखे हीअ बरकतुन भरी महफ़िल नसीब फरमाई, जंहिंमें ताजदार कायनात इमामुल अंबिया हबीब किबरिया हजरत मुहम्मद मुस्तफ़ा जे पाक मीलाद जो ज़िक्र थी रहियो आहे। सोहणे सरदार जे इज्जत ऐं अज़मत, शान ऐं शौकत जो जिते ज़िक्र थींदो आहे उते अल्लाह जे रहमतुनि जो वस्कार थींदो आहे। अज़ीज़ानी गिरामी, अल्लाह ताला जल्ल शानहू असांखे उहो महबूब अता फरमायो जेको नबीयन जो इमाम आ, सरदारन जो सरदार आ, गरीबन जो गमखार आ, मिस्कीनन जो मददगार आ, यतीमन जो यार आ, अड़ियन जो आधार आ, छोरन जो छप्पर आ, सारी कायनात जे ला रब जी रहमत आ। जे महबूब जी ज़ात सभिनी ज़ातियुन खां आला ऐं अरफ़व आ, जे महबूब जी ॿोली सभिनी ॿोलियुनि जी सरदार आ, जे महबूब जे शहर के रब सभिनी शहरन जे छतुन खां बुलंद करे छॾियो आ, जे महबूब जे ज़माने के रब सभिनी ज़मानन जो सरदार बणाए छॾियो आ, जे सोने हबीब जे घराणे के ऐं अहल बैतन के सब नबीयन जे घराणन खां वधीक इज्जत वारो बणायो आ, जंहिं नबी जे असहाबन के सभिनी नबीयन जे असहाबन खां वधीक इज्जत ईमान वारो बणायो वियो आ, जे नबी जा खलीफा सभिनी नबीयन जे खलीफन खां इज्जत ऐं अज़मत में आला ऐं अरफ़ बणाया विया, जे नबीअ जे जिस्म खे रब मुअत्तर बनायो, जे महबूब जे चेहरे के रब मुनव्वर बनायो, जे महबूब जे हथन के रब बा कमाल बनायो, जे महबूब जे हथ जी आंगुर जे इशारे सां चंड चीर जी ब टुकड़ा थी पियो, जे महबूब जे हथन जे खजण सां लथल सिज वापस वरी पियो, जे महबूब जे हलण सां उन गलियुनि मां टे टे ॾींहंनि ताईं खुशबूयूं ऐं सुरहाणियूं ईंदियूं हुयूं, जे महबूब जे निहारण सां तकदीरूं बदिलजी वेंदियूं हुयूं, जे महबूब खे
रब सारी कायनात जे इल्मन जो मंबा ऐं सरचश्मो बनायो। सारी कायनात जा इल्म एक पासे, मोहम्मद मुस्तफा जो इल्म सभिनी का मथे। सुभान अल्लाह, हथ मथे खड़े जो सुभान अल्लाह। सारी दुनिया जे आकिलन, दानिश्वरन, दानावन जूं दानिशमंदियों ऐं अकुल एक पासे, मदीने वारे साईं जो अकुल सभिनी का मथे। सारी दुनिया जे हसीनन जो हुस्न, जमाल, सूं ऐं सोभिया एक पासे, मुझे मदीने वारे साईं जो हुस्न सभिनी का मथे। सारी दुनिया जे बहादुरन जूं बहादुरियूं, पहलवानियूं एक पासे, मुझे लजपाल नबी जी बहादुरी सभिनी का मथे। सारी दुनिया जे हिकमत दानन खां, डॉक्टरन खां, फलसफे दानन खां, मुझे दिलबर मोहम्मद करीम जी हिकमत ऐं फलसफो सभिनी खां आला। जे महबूब जे उमिर जो रब कसम खयो, जे महबूब जे अबे ऐं अमड़ जो रब कसम खयो, जे महबूब जे शहर के रब कुरान में बयान कयो, जे महबूब जे ॾिसण ऐं निहारण जा अंदाज़ रब कुरान में बयान कया, जे महबूब जी सूरत ऐं सीरत के रब पंहिंजे आयतुन में बयान फरमायो। एड़ो सोनो हबीब दादू वारा असां के मिलियो। अल्लाह सरकार जी आमद, जुमी जुमी सरकार जी आमद, महबूब जी आमद, मदनी जी आमद, यासीन जी आमद, तोहा जी आमद, जमात आले सुन्नत। जे मदीने वारो साईं हले त मथों ककर सायो करे हलन। जे मदीने वारो साईं कदम रखे त सुकल धरतियूं वैरान पट आबाद थी वञन। जे मदीने वारो साईं ॾिसे त जीअं ऊंदह में ॾिसे, जीअं रोशनी में ॾिसे, जीअं अॻियों ॾिसे तीअं पुठियों ॾिसे, जीअं इंसाननि खे ॾिसे तीअं मलाइकनि ऐं जिन्ननि खे ॾिसे, जीअं इंसाननि जे वजूदनि खे ॾिसे तीअं उन्हनि जे दिलयुनि जे ख़ुशू ऐं ख़ुज़ूअ खे ॾिसे। हींअर ताईं जेकी कुझु मां लफ़्ज़ जुमला चया आहिनि, ख़ुदा जी ज़ात ॼाणे थी त हर जुमिलो हदीस जो तर्जुमो बयानु कयो अथमि या के क़ुरान जे आयत जो मफ़हूम बयानु कयो अथमि। जेकॾहिं हर जुमिले जी मां तशरीह करण लॻा त ही राति ढली वेंदी, राति गुज़री वेंदी, पर मुंहिंजे दिलबर नबी जी सिफ़त सना पूरी न थी। जे मुंहिंजो सोनो हबीब निहारे जन अखियुनि सां ख़ल्क़ खे ॾिसे, उन अखियुनि सां पंहिंजे ख़ालिक जा जलवा बि ॾिसे। जे महबूब ॾिसे जीअं ज़ाहिरी जिस्म ते नज़र पवे, ईअं अमड़ जे पेट जे अंदर छाहे छोकिरो आहे या छोकिरी आहे, मदीने वारे मीर खे इन ॻाल्हि जी बि नज़र पवी। जे निहारे त हेॾो मौत जे मैदान में हज़रत अब्दुल्ला बिन रवाहा जो शहीद थियण पंहिंजे अखियुनि सां 100 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते हज़रत अब्दुल्ला जी शहादत जो मंज़र अखियुनि सां ॾिसी मदीने वारनि खे ॿुधाए, वरी जेॾी महिल जाफ़र शहीद थिए उन जो रूह परवाज़ करे त मदीने वारो साईं हज़रत जाफ़र जे रूह खे मलाइकनि सां गॾु सब्ज़ परिंदनि जी शकिल में जन्नत जे अंदर मलाइकनि सां गुॾ उॾामंदे बि ॾिसे। हेॾे ध्यानु कजो दादू वारो, जे मदीने वारो साईं निहारे, मां त हे अॻियां माण्हू ॾिसां थो, पोयां माण्हू बि नज़र नथा अचनि। ही लाइट अहिड़ी अॻियों लॻाई अथनि। असांजी निगाह इहा आहे, असांजी निगाह इहा आहे जो पोयां जलसे वारा मूंखे नज़र कोन था अचनि ही लाइट जी रोशनी में। पर मिठा मदीने वारे ताजदार जी निगाह आहे, जे मदीने में गुलाम वञे उन्हे खे त ॾिसे, पर दातू जे हिन रोड ते जेके आशिक वेठा मीलाद ॿुधी रहिया आहिनि महबूब, उन्हनि खे बि ॾिसनि।
आहे ईमान, आहे अकीदो। इमाम बुखारी तारीख कबीर में रिवायत हो आने त हजरत पाक नबी जी कचहरी लगी पई हुई, मदीने वारा साईं वेठा हुया। वरी बि चओ सुभान अल्लाह। मुंहिंजो त गलो वेठल आहे, पर तव्हांजे गले खे छा थियो आहे? चओ न सुभान अल्लाह। सोना हबीब पंहिंजे सहाबन सां गॾु कचहरी में वेठा आहिनि त फरमाइनि था वाइल बिन हुजर मूंसां मिलण जे लाइ अची रहियो आहे। या रसूल अल्लाह किथों थो अचे? फरमायो पंहिंजे घरों हींअर निकितो आहे। उनजो घर मदीने खां 3 ॾींहंनि जे पंध ते परे हो। 3 ॾींहं हुन मर्द मुफ़ासिलो तय कयो आहे। 3 ॾींहंनि खां पोइ मदीने में पहुतो आहे त असां बि था पुछनिसि त वाइल कॾहिं हलियो ही? त टाइम वक़्तु उहो ॿुधाई जेको मदीने वारे साईं 3 ॾींहं अॻे ॿुधाई। अब ॻाल्हि सम्झव? ऐं साईं फरमाइनि था इन इल्मी बाद मौती का इल्मी फिल हयात। मुंहिंजे विसाल खां पोइ बि मुंहिंजो इल्मु ईअं हूंदो जीअं ज़ाहिरी ज़िंदगी में मुंहिंजो इल्मु आहे, मुंहिंजे विसाल खां पोइ बि मुंहिंजो इल्मु ईअं ई बरक़रार हूंदो। सुभान अल्लाह। हथ मथे खणी जो सुभान अल्लाह। पोयां दोस्त सरकार जी आमद, महबूब जी आमद, मदनी जी आमद, यासीन जी आमद, तोहा जी आमद। जेकॾहिं 3 ॾींहंनि जे पंध खां निकितल शख्स घर मां निकिरे थो, मदीने वारे साईं खे रोज़े पंहिंजे हवेली पाक में, पंहिंजे मस्जिद पाक में ख़बर पवे थी त असांजो ईमान आहे त अॼु दादू मझां को आशिक मदीने निकिरे थो त मुंहिंजे मुस्तफ़ा खे रोज़े अतहर में ख़बर पवे। आहे ईमान, आहे अकीदो। साईं फरमाइनि था जेको मुंहिंजे मदीने में अचे थो उन खे सुञाणा, उनजो पीउ सुञाणा, उनजो ॻोठु सुञाणा, उनजी ज़ात सुञाणा। जेॾी महिल मूं ते सलाम पढ़े थो उनजो सलाम ॿुधां थो, उनखे सलाम जो जवाबु ॾियां थो। तुंहिंजे ठट्टे जो हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह जॾहिं मदीने शरीफ पहुतो आहे, रोज़े अतहर ते बि सलाम करे थो त मज़ारे अनवर मां जवाब अचे थो वालैकुम सलाम या मोहम्मद हाशिम। ख़ुदा जी कुदरत को ॿियो मोहम्मद हाशिम बीठो हुयो। उन चयो मूंखे जवाबु मिलियो आहे, हिन चयो मूंखे मिलियो आहे। चयो वरी था कयूं? हुन सलाम कयो, जवाबु ज़रूर मिलियो हूंदो पर ॿुधण में न आयो। वरी ठट्टे वारे मोहम्मद हाशिम सलाम कयो आहे, मज़ारे अनवर मां जवाबु थो अचे वालैकुम सलाम या मोहम्मद हाशिम तत्वी। ओ ठट्टे वारा मोहम्मद हाशिम तोते बि सलाम हुजे। मौलाना अशरफ अली थानवी जंहिंखे उलमाए देवबंद पंहिंजा देवबंदी पंहिंजो हकीमुल उम्मत था सॾनि, उन लिखियो आहे अल बुनियानुल मुशय्यद जे अंदरि सैयद अहमद कबीर रफ़ाई जॾहिं मदीना मुनव्वरा में पहुतो आहे, महबूब जे बारगाह बेकस्त पनाह में हाज़िर थियो आहे त अर्ज़ करे थो या रसूल अल्लाह मां जॾहिं पंहिंजे घर हूंदो हुउसि त रोज़ मूंखे पंहिंजो दीदार कराईंदा हुयो। हबीब हर राति में ज़ियारत कराईंदा हुयो। अॼु त तव्हांजे तॾे ते आयो आहियां, दिलि चवे थी त पंहिंजो हथ मुबारक ॾियो त मुसाफ़ो कयां, तव्हांजे हथ सां हथ मिलायां। अल्लाह अल्लाह। उन वक़्त में 4000 माण्हू उन टाइम ते महबूब जे मज़ारे अनवर वटि बीठल हुया। उहे 4000 माण्हू शाहिद हुया। ओॾी महिल मज़ारे अनवर खुली आहे ऐं मदीने वारे मीर जो हथ मुबारक ज़ाहिर थियो आहे। अल्लाह जे वलीअ सां हथ हथ में मिलायो आहे त मञणो पवंदो त मुंहिंजो महबूब अॼु बि हयातुन नबी आहे। ॻाल्हायो, अॼु बि हयातुन नबी आहे ऐं महबूब जो इल्मु अॼु बि असांजे हाल खां महबूब मदीने में वाक़ुफ़ ऐं बाख़बर आहे। तुंहिंजो मीलाद मल्हाइण, तुंहिंजो ख़ुशियूं मल्हाइण,
तुझो सरकार जे खुशी जो नातू गायण महबूब जे मोहब्बत जा तराना गायण पंहिंजे नेणनि जी निंड फिटाए पथरे ते वेही इन महफिल के ॿुधण मुझे महबूब का अॼु बि ॻुझो नाहे। ओ मीलाद वारो, ओ मीलाद मल्हाइण वारो, तव्हां खुश नसीब आहियो जो रब तव्हांखे चूंडियो आहे, पसंद कयो आहे। रब तव्हांखे पंहिंजे महबूब जे ज़िक्र पाक जे लाइ चूंडे हिन महफिल में आंदो आहे। चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैका या सरदार सब जगन जो अरबी अमीन आयो। सरदार सब जगन जो अरबी अमीन आयो। खुशियों मलायो मोमिन मीलाद सब मलायो। खुशियों मलायो मोमिन मीलाद सब मलायो। सरदार सब जगन जो अरबी अमीन आयो। गुलशन में गुल टिड़ी पिया, गुलशन में गुल टिड़ी पिया, बरथर लगी बहारी। मोरन ते गीत गाया जे वक्त जाम जायो। मोरन ते गीत गाया जे वक्त जाम जायो। सुभान अल्लाह। इमाम सालिही सुबुल हुदा वर रशाद जे अंदर एक वली सगोरे जो कौल आंदो आ त अल्लाह जे वली के मदीने वारे साईं जो दीदार थियो। रब शल हिन सारी जमायत के हबीब जो दीदार नसीब करे। सोने नबी जी ज़ियारत थियसि ऐं अर्ज़ कयईं त या रसूल अल्लाह, जॾहिं रबीउल अव्वल जो महीनो थो अचे त माण्हू तव्हांजे मीलाद जा वॾा जश्न था मल्हाइनि, वॾियूं ख़ुशियूं था मल्हाइनि, चरागा था कनि, ख़ैरातूं तक़सीम था कनि। या रसूल अल्लाह, छा इहा ॻाल्हि तव्हांखे वणे थी? हबीब, छा इहा ॻाल्हि तव्हांखे पसंदि अचे थी? मुझे लजपाल नबी फरमायो, मन फरे बिना फरे ना बे। जेको असां जे अचण ते ख़ुशि आहे, असां पुने सां ख़ुशि आहियूं। नचे व सुभान अल्लाह। मदीने वारे ताजदार फरमायो, जेको असां जे अचण ते ख़ुशि आहे, पोइ जंहिं ॻाल्हि में मदीने वारो ख़ुशि थिए उहा ख़ुशी कजे या न कजे, मीलाद कजे या न कजे। चो सल्लल्लाहु अलैका या सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। पर छा चवंदा, एतराज़ कंदा, अबा हुजूर जन मीलाद मल्हायो जो तव्हां मल्हायो था, असां मीलाद मल्हायो जो तव्हां मल्हायो था। ये बिदअत नई शइ जारी थी आहे। अच तोखे ॿुधायां त मदीने वारे मीर जे साहबन मीलाद मल्हायो आहे। हुजूर जे साहबन महबूब जे मीलाद जूं महफिलूं सजायूं। सुभान अल्लाह। मुझे सोने हबीब जो सौट्रा हजरत अब्दुल्ला बिन अब्बास रदी अल्लाह ताला न पंहिंजे घर में महफिल लगाई थई, जंहिंमें संदस औलाद, संदस अजीज, संदस मोहब्बत वारा गॾु थिया आहिनि
उन महफिल जे अंदर हजरत अब्दुल्ला बिन अब्बास महबूब जे विलादत जा वाक़या बयान करे रहियो। सरकार जी आमद, जुमी जुमी सरकार जी आमद, महबूब जी आमद, मदनी जी आमद, यासीन जी आमद, तोहा जी आमद। मदीने वारे साईं जे मिलाद जा वाक़या हजरत अब्दुल्ला बिन अब्बास पियो बयान करे ऐं ॿुधण वारा ॿुधनि पिया, दिलियूं ठरनि पियूं। हाँ, तव्हांजी बि दिलि ठरे थी न, महबूब जी सिफ़त ॿुधी दिलि ख़ुशि थिए थी न। मुंहिंजा दोस्तो, हिननि जी इहा महफ़िल हले पई त मथां मदीने वारो साईं अची वियो। हुज़ूर जन फरमाया थी कहिड़ी बिदत था कयो, मुंहिंजे मीलाद जूं ॻाल्हियूं वेठा था कयो, कहिड़ी बिदत कई अथव? न, हबीबन करीमन फरमायो अॼु जेको तव्हां हिन महफ़िल में गॾु थी वेठा आहियो, तव्हांजे लाइ मुंहिंजी शफ़ाअत हलाल थी वई, तव्हां मुंहिंजी शफ़ाअत जा हक़दार थी वियो। अॼु दादू वारो, तव्हां बि मुस्तफ़ा सोणे जे शफ़ाअत जा हक़दार थी वियो। ही त महफ़िल अॻ में लॻायूं वेठा, महबूब अची विया ऐं महबूब उन्हनि खे तहसीन फरमाई ऐं उन्हनि खे ख़ुशख़बरी ॾिनी। पर इमाम तबरानी माजम कबीर जे अंदर रिवायत थो आणे, सोना हबीब मजलिस में वेठा आहिनि। हजरत खुरैम असाबी रिवायत थो करे त सोना हबीब मजलिस में वेठा आहिनि। महबूब जो प्यारो चाचो हजरत अब्बास तो चवे, या रसूल अल्लाह, मूंखे मोकल ॾियो त मां तव्हांजी मदाह पढ़ां। वरी बि चओ ज़ुबान अल्लाह। हबीब इजाज़त ॾियो त तव्हांजी नात पढ़ां, पर नात बि अहिड़ी पियो पढ़े जेका मीलाद वारी। वरी बि चओ ज़ुबान अल्लाह। कहिड़ी नात पियो पढ़े? मीलाद वारी। साईं करीमन खे अर्ज़ थो करे, हबीब इजाज़त ॾियो, इन्नी उरीद अन अमदहक, मां चाहियां थो तव्हांजी मदह बयान कयां, तव्हांजी तारीफ़ बयान कयां। साईं फरमाइनि था, चाचा तूं पढ़, तुंहिंजी सूरत न बदिलबी। ऐं हजरत अब्बास नात पढ़ण शुरू कया, चए थो व अंत लम्मा वुलिदत अशरकतिल अर्द वदात बिनूरिकल उफुकू। ओ मुंहिंजा सोना हबीब, जॾहिं तव्हांजी विलादत थी, जॾहिं तव्हांजो मिलाद थियो, लम्मा वुलिदत, वुलिदत जो लफ्ज़ उलमा सां स्टेज भरी पई आहे। उलमा खां पुछो, वुलिदत मां मीलाद जो लफ्ज़ निकितल आहे। चवंदा मीलाद तां किथों आंदो आहे? इमाम तिरमिज़ी पंहिंजे किताब सुनन तिरमिज़ी जे अंदर मुकम्मिल बाब ॿधो आहे, बाब मीलादुन नबी जे नाले सां। हाँ, ओ मुंहिंजा दोस्तो, हे मीलाद जो लफ्ज़ को अॼुकल्ह जो घड़ियल नाहे, हे को मौलाना अब्दुल वहीद जी इजाद नाहे, ही के मौलाना गुलाम मोहम्मद चारण जी इजाद नाहे। मदीने वारे मीर जा असहाबी खुद हुजूर जो मीलाद बयान करे रहिया आहिनि। अंत लम्मा वुलिदत, मुंहिंजा महबूब, जेॾी महिल तव्हांजो मीलाद थियो, अशरकतिल अर्द, मुंहिंजा सोना ज़मीन चिमकी पई, ज़मीन रोशन थी वई। वदाअत बिनूरिकल उफुकू, ऐं मुंहिंजा सोना नबी तुंहिंजे नूर सां आसमान जा किनारा बि रोशन थी विया। महबूब तुंहिंजे नूर सां
रुके धरती रोशन न थी पर आसमान जा किनारा बि रोशन थी विया। इहो तुंहिंजे मीलाद जे मौक़े ते अहिड़ो तुंहिंजो नूर चिमकियो जो जग झरकी विया, जग चिमकी विया। बेली जादू वारो कसम तो रब जो त हिन मीलाद जी महफ़िल में बि तव्हां इहो ई त ॿुधो आहे न, इहा ई त ॻाल्हि ॿुधी आहे जेका हज़रत अब्बास हुज़ूर जे अॻियों बयान पियो। जेकॾहिं महफ़िल मीलाद में महबूब जे मीलाद जा वाक़िया बयान थियनि, मौजज़ा बयान थियनि ऐं उनखे अॼु को बिदअत थो सॾे, पोइ इमाम तबरानी जी हीअ रिवायत काॾे कंदे सुबुलुल हुदा व रशाद में, सीरत शामी में, खसाइस कुबरा में जलालुद्दीन सुयूती जी इहा रिवायत काॾे कंदे हुजूर जी हीअ मजलिस जंहिंमें महबूब ख़ुदि वेठा आहिनि ऐं नातूं मीलाद जूं पढ़जी रहियूं। मां त ईअं थो चवां त हुजूर जे मीलाद जी नात पढ़ण, मीलाद जी महफ़िल मुनक़िद करण इहा बिदअत न आहे, ख़ुदि मदीने वारे साईं जी पंहिंजी सुन्नत आहे, असहाबनि जी सुन्नत आहे। हुजूर जे ॻाल्हाए सहाबनि जी सुन्नत आहे, महबूब जे प्यारनि ख़लीफ़नि जी सुन्नत आहे। पोइ मुंहिंजा दोस्तो जेकॾहिं सुन्नत ते अमल कयोसीं त यारनि खे अलाए कावड़ छो थी लॻे। हाँ हिकिड़ो मुला आयो मरी वियो आहे, अला सिंह उन खां ज़मीन खे ताक़ कयो, तकरीर में मीलाद जे ख़िलाफ़ ॻाल्हाई। पोइ हिकिड़े माण्हू पुछियुसि तकरीर पूरी कई त हिकिड़ो माण्हू उथी बीठो, चईं असांजे ॻोठ में मीलाद थियो आहे देगियुनि में, हाणे उन देगियुनि में भला ॿियो भतु चाढ़िजे या न। चईं त इहे देगियूं बि पलीत थी वियूं, इन्हनि देगियुनि खे बि खॾ खणी पूरे छॾियूं। सम्झो था, हे हिननि जो अक़ीदो आहे। ऐं मीलाद जे ख़ुशीअ में जानवर ज़िबह करण या जानवर कुहण ऐं उन जी जानवर जी ख़ैरात करण इहा बिदअत न आहे, ख़ुदि मदीने वारे साईं जी पंहिंजी सुन्नत आहे। नचेव सुभान अल्लाह। इमाम बैहकी रिवायत थो आणे त बेसते नबवी खां बाद में, ऐलाने नबूवत खां बाद में मदीने वारे मीर ख़ुदि पंहिंजे अकीके जे लाइ जानवर कुठा। पुट पहिरीं हीअ ॻाल्हि मसलो सम्झो त अकीको करण विलादत जे ख़ुशीअ में जेको जानवर कुहबो आहे न, उन जानवर कुहण खे सरबो आहे अकीको। छा सरबो आहे? 7 ॾींहं ते या 14 ॾींहं ते या 21 ॾींहं ते। अकीके जा ॾींहं आहिनि 3, या 7 ॾींहं ते या 14 ॾींहं ते या 21 ॾींहं ते अकीको कबो आहे। अकीके में पुट हुजे त 2 पहरूं, जे न्याणी हुजे त 1 पहरूं। इहो ज़िबह करे उनजो कच्चो गोश्त बि तक़सीम करे सघे थो ऐं नंगर ठाहे उहो बि खाराए सघे थो। ॿिन्ही सूरतनि में अकीको थी सघे थो। ऐं मदीने वारे साईं फरमायो त पंहिंजे बच्चनि जो अकीको कयो, उन्हनि अकीके करण सां तव्हां पंहिंजे बच्चनि तां बीमारियुनि खे टारियो। हर ॿार गिरवी थियल हूंदो आहे, जेसीं ताईं उनजो अकीको नथो थिए तेसीं ताईं उहो ॿार गिरवी हूंदो आहे। अॼु ॿार ॼमनि था, ॼमण सां बीमार, वरी डॉक्टरनि भलारनि वटि वञो त माशाअल्लाह वॾो चिठो लिखंदा, पोइ हीअ न लॻे त हीअ न त हीअ कान लॻंदसि न। सुई बि हणंदा, दवाउनि जो चिठो बि लिखंदा। ओ बिठा ओ दादू वारा जे पंहिंजे बच्चनि जी शफ़ा ऐं सिहत चाहियो था त पंहिंजे बच्चनि जो अकीको कयो। तव्हांजे बच्चनि खे अल्लाह ताला मर्ज़नि खां, दर्दनि खां, बीमारियुनि खां महफूज़ रखंदो। अकीके जो सुन्नत तरीक़ो इहो आहे, 7 ॾींहं ते ॿार ॾे पुट आहे त 2 ॿकरा, जे न्याणी आहे त 1 ॿकरो। पोइ अकीके जी नीयत सां ज़िबह कबो
ऐं पारड़े जा मथे जा वार कूड़बा उन वारनि जे वज़न जे बराबरि जेकॾहिं ताक़त आहे त सोन भला सोन जी ताक़त न आहे त चांदी उहा चांदी ख़ैरात कबी ऐं जानवर जे खे कुई उनजो गोश्त तक़सीम कबो या भत चाढ़े ख़ैरात कबी इहो ॿार जे ॼमण जी ख़ुशी बि आहे अक़ीक़े जो मक़सदु उन खां बीमारियूं टारणु बि आहे ॻाल्हि सम्झो हाणे जॾहिं महबूबनि जी विलादत थी त अका अनो जद्दू अब्दुल मुतलिब मदीने वारे साईं जे ॾाॾे हज़रत अब्दुल मुतलिब सोणे 7 ॾींहं ते मदीने वारे साईं जो अक़ीक़ो करे छॾियो 7 ॾींहं ते हुज़ूर जन जो अक़ीक़ो थी वियो उन खां पोइ शरीयत जो मसइलो आहे मुहम्मदी शरीयत जो मसइलो आहे जेको दीन हुज़ूर पाण सेखारियो उन दीन जो मसइलो आहे त अल अक़ीक़त ला तुआद अक़ीक़ो जॾहिं थी वञे त उनजो इयादो न कबो वरी न कबो अक़ीक़ो वरी दोबारो न कबो हिकिड़ो भेरो अक़ीक़ो थी वियो त ॿियो भेरो अक़ीक़ो न आहे करणो हाणे जॾहिं हुज़ूर जन जो अक़ीक़ो ॾाॾे साईं करे छॾियो त पोइ हुज़ूर जन छो अक़ीक़ो कयो छो जानवर कुठूं ॻाल्हि सम्झण जी आहे कंहिं ज़हन में सुवाल पैदा थिए त साईं उहो त मिलत इब्राहिमी ते हो या इस्लाम खां अॻु में हुयो ॾाढो साईं अब्दुल मुतलिब जेको हुयो दीन हनीफ ते हुयो हुज़ूर जे दीन मुताबिक़ त अक़ीक़ो न थियो न पोइ उन जे करे हुज़ूर जन पंहिंजे दीन मुताबिक़ पंहिंजो अक़ीक़ो पाण कयो इहो नज़रियो ई ग़लति इहो सुवाल ई ग़लति जेकॾहिं ईअं हुजे हा त पोइ हुज़ूर जन जो निकाह जेको अम्मा ख़दीजतुल कुबरा सां थियो उहो निकाह बि ऐलान नबूवत खां अॻु में थियो हुज़ूर जे निकाह जो ख़ुतबो महबूब जे चाचे सैयदना अबू तालिब रज़ी अल्लाह ताला अन्हु पढ़ायो हुयो अबू तालिब मौला अली जो अबो मदीने वारे साईं जो चाचो अबू तालिब साईं उलमा मता मुझे मलामत कन मां पंहिंजे ज़ौक़ जी ॻाल्हि थो कयां अबू तालिब खे रज़ी अल्लाह ताला अन्हु चवण मुंहिंजो ज़ौक़ आहे को मूंसां मुतफ़िक़ थिए या न थिए मगर आऊं त हज़रत अबू तालिब जे वसीले सां दुआऊं बि घुरंदो आहियां अज़ीज़ान किरामी सैयदना अबू तालिब हज़रत पाक नबी जो निकाह मदीने वारे साईं जे निकाह जो ख़ुतबो अबू तालिब पाण पढ़ियो हुयो ऐं उहे ख़ुतबे जा लफ़्ज़ बि सीरत जे किताबनि में मौजूद आहिनि पढ़ी ॾिसो त यहाँ ठरी पवंदो आहे दोस्ताने मोहतरम त जेकॾहिं मिलत इब्राहिमी मुताबिक़ आमाल जो इजरा ग़लति हुयो त पोइ हुज़ूर जन ऐलान नबूवत खां पोइ पंहिंजो निकाह पाण दोबारो पढ़ंदा न पर न हुज़ूर जन उन निकाह खे ऐलान नबूवत खां बाद बि बरक़रार रखियो त पोइ ही जेको अक़ीक़ो महबूब जो थियो उहो मिलत हनीफ इब्राहिमी मुताबिक़ थी चुको हुयो हज़रत अब्दुल मुतलिब साईं अक़ीक़ो करे चुका हुया पोइ छाजे लाइ अक़ीक़ो दोबारो कयूं पंहिंजे मीलाद पंहिंजे विलादत जी ख़ुशी में पंहिंजे ईजाद वजूद जी ख़ुशीअ में जानवर कुही अक़ीक़ो करणु हज़रत इमाम जलालुद्दीन सुयूती इन ते ॾाढो नफ़ीस बहस कयो आहे ऐं लिखियो अथई त अक़ीक़ो त थी चुको हुयो इहो अक़ीक़ो न हुयो पर हुज़ूर जन पंहिंजे विलादत जे ख़ुशीअ में पाण जानवर ज़िबह करे उम्मत जे लाइ सबक़ छॾियो त मुहम्मद मुस्तफ़ा जे मीलाद जी ख़ुशी मल्हाए यासीन जी आमद तोहा जी आमद हथ लोडे लोडे जवाब ॾियो यासीन जी आमद तोहा जी आमद यासीन जी आमद मक्की जी आमद मदनी जी आमद मुज़म्मिल जी आमद नूर जी आमद दिलदार जी आमद वरी चवंदा त भला
इहो जानवर त थियो तव्हां साबित कयो भला हे जो महफ़िल था लॻायो इहा किथां साबित आहे अच त उहो बि ॿुधाए मुंहिंजे साम्हूं सुबुल हुदा वर रशाद आहे सीरत जो मुस्तनद किताब आहे इन में रिवायत बीठी आहे त मदीने वारे ताजदार सोने हबीब जा असहाबी केर मदन जवाबी केर असहाबी वेठा हा ऐं कचहरी लॻायूं वेठा हा मथो मदीने वारो साईं आयो साईं फरमाइनि था छो गॾु थिया वेठा आहियो छाजे लाइ वेठा आहियो कहिड़ो मक़सदु अथव वेहण जो अर्ज़ कयूं त मुंहिंजा महबूब साईं असां हिन जे लाइ गॾु थिया आहियूं जो अल्लाह जो ज़िक्र था कयूं ऐं इन ॻाल्हि जो शुक्र था अदा कयूं त कद मन अल्लाह बिक अलैना अल्लाह ताला असां ते थोरो कयो आहे जो तूं महबूब असां ॾे आहीं अञा विहांउ न ठारियो असां इन ॻाल्हि जो शुक्र था अदा कयूं त कद मन अल्लाह बिक अलैना तव्हांजे अचण सां अल्लाह असां ते थोरो कयो आहे इन थोरे खे ॻायूं था वेठा थोरो लाहिबो न आहे त ॻाइबो त आहे न लाहे न सघिजे त ॻाइजे त सही न जंहिंजो खाइजे तंहिंजो ॻाइजे न ऐं खाए बि जंहिंजो वरी ॻाए बि न मञे ई न जेको न ॻाए न मञे उनखे त निमक मुर्दार चइबो न बेनीम को चइबो न अरे मदीने वारे साईं जो खाई बि मुस्तफा जो खाई बि वरी थोरो न मञी वरी चई त बिदअत आहे हे त हुजूर जा असहाबी महफ़िल मल्हायूं वेठा ऐं साईं फरमाइनि था त छा वाकई तव्हां इन शइ जे लाइ गॾु थिया आहियो चयोसीं अल्लाह जो कसम आहे असांजे गॾु थियण जो ॿियो को मक़सदु आहे ई कोन असां सभु गॾु थिया आहियूं इन मक़सद जे लाइ मदीने वारे साईं फरमायो त ॿुधो अॼु जंहिं मक़सद जे लाइ तव्हां गॾु थिया आहियो युबाही बिकुमुल मलाइक अल्लाह ताला मलाइकनि खे ॾेखारे ख़ुशीअ जो इज़हार करे रहियो आहे फ़ख्रु करे रहियो आहे त मलाइको ॾिसो मुंहिंजा बाना कीअं न सुहिणी महफ़िल सजायूं वेठा आहिनि सुभान अल्लाह नारे तकबीर हथ पोयां दोस्त बुलंद नारे तकबीर नारे रिसालत नारे तहक़ीक़ नारे हैदरी तुझो पीर मुझो पीर तुझो पीर मुझो पीर सरकार जी आमद लजपाल जी आमद मंठार जी आमद जमात अहले सुन्नत मशाइख अहले सुन्नत ओ मिठा जेॾी महिल हबीबन करीमन फरमायो त अल्लाह तव्हांजी महफ़िल खे ॾिसी ख़ुशीअ जो इज़हार करे रहियो आहे ऐं मलाइकनि खे ॾेखारे रहियो आहे पोइ अॼु दादू वारो तव्हांजी हीअ महफ़िल बि रब मलाइकनि खे वेठो ॾेखारींदो हूंदो चओ न सुभान अल्लाह भला मीलाद जी महफ़िल में कसु कहिड़ी लॻी आहे जो रोकनि था ॿुधो ॿुधो मीलाद जी महफ़िल मुख़्तलिफ़ इबादतुनि जो मजमूओ आहे तव्हां का इबादत कंदो हिकिड़ी इबादत कंदो पर मीलाद शरीफ़ जी महफ़िल में तव्हांखे कई इबादतुनि जो अजुर मिलंदो हाणे हेॾे ध्यानु कजो ॾिसो त मीलाद में तव्हांखे अजुर केतिरा था मिलनि मीलाद जी महफ़िल में तव्हां आयो वेठा आहियो ॿुधी रहिया आहियो आलमनि जी ज़ियारत करे रहिया आहियो क़ुरान ॿुधी रहिया आहियो नात ॿुधी रहिया आहियो सुभान अल्लाह पढ़ी रहिया आहियो दुरूद पढ़ी रहिया आहियो इहे सभु शयूं इबादत आहिनि पर हाणे हेॾे ध्यानु कजांइ
कुरान ॿुधण सुन्नत आ या बिदत आ? जवाब ॾियो। कुरान पढ़ण इबादत आ या गुनाह आ? कुरान ॿुधण इबादत आ या गुनाह आ?